अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख्शो ॼण तव्हां सां गॾु आहियां। कुझु देरि पहिरियों सिंधी क्लासिकी शाइरी जी तरक़ी ऐं तरवीज हिसो ॿियो रिकॉर्ड कयो ऐं हाणे सिंधी क्लासिकी शाइरीअ जी तरक़ी ऐं तरवीज हिसो टियों। जॾहिं असां सिंधी क्लासिकल शाइरीअ जी फ़नी तरक़ीअ जी ॻाल्हि था कयूं त उन में असांखे जेको बेत मिलियो उहो ॿिनि सिटुनि खां इब्तिदा खां पोइ वरी जेको अॻिते हलंदो रहियो आहे उन इब्तिदा खां पोइ असांखे बेत मंज़िलूं तय कंदो, तरक़ीअ जूं मंज़िलूं तय कंदो। 2 खां 3, 3 खां 5, 5 खां 8, 8 खां 11 ऐं हाणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ वटि जॾहिं बेत पहुतो त बेत मंज़िलूं तरक़ी जूं तय करे चुको हो, पर फ़नी ऐं फ़िक्री लिहाज़ खां असां जॾहिं ॾिसंदासीं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ उन्हनि सिन्फ़ुनि ताईं तिब आज़माई कई आहे, नयुनि सिन्फ़ुनि खे नाहे अपनायो। उन्हनि ई सिन्फ़ुनि में नवाण आंदी। नवाण कहिड़ी? नवाण सिर्फ़ु फ़िक्र जी आंदी। सोच वीचार खां पोइ इहो ई तय थियो मुंहिंजे पंहिंजे लाइ त बहितर इहो रहंदो त हाणे उनखे सिर्फ़ु इहो वाज़ह कजे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ बेत खे तरक़ी त ॾियारी फ़नी लिहाज़ खां, उन में नवां तजुर्बा कया। उहे नवां तजुर्बा जेके छंद विद्या जे मुताबिक़ आहिनि उहे उन में शामिलु आहिनि त बेत खे कहिड़े नमूने सां लिखियो वञे ऐं उनखे कहिड़ा नमूना ॾिना वञनि। उन में केतिरा ई बेत नए अंदाज़ में हुन ॾिना। ऐं उन खां अलावा जेको सिटुनि जो तादादु आहे उहो असांखे शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी वटि बि 11 सिटूं मिलनि पियूं, पर उन में हिकिड़ो फ़िक्र जेको असां ॻाल्हि कईसीं उहो ॻूढ़े अंदाज़ में आहे, दक़ीक़ अंदाज़ में आहे, जेको असांजे सम्झ खां ॿाहिरि आहे। ऐं ॿियो उन में तौहीद, रिसालत, उन खे वधीक अहमियत आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ वटि उन खां थोरो मुख़्तलिफ़ आहे ऐं हू आलमी फ़िक्र जो आलमी मुफ़क्किर आहे, जंहिंमें हुन जेको आहे सो क्लासिकल शाइरी या क्लासिक लफ़्ज़ जी माना खे भरपूर नमूने सां सम्झायो ऐं उन सम्झायो त क्लासिकल शाइरी छा थींदी आहे। हर उहा शाइरी जेका वक़्तु गुज़रण जे बावजूदु बि पंहिंजो वजूद क़ाइमु करे वेठी हुजे उनखे क्लासिकल शाइरी चयो वेंदो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई 1752 ईस्वी में वफ़ात करे वियो आहे, पर उन जी शाइरी अॼु ताईं जीअं जो तीअं असां पढ़ूं था, ॿुधूं था ऐं उनखे अॼु जे दौर सां हम आहंग पुण कयूं था। उन में असांखे किथे बि इहो कोन थो मिले त हीअ शाइरी का अॼोके दौर सां ठेकंदड़ कोन्हे का। केतिरा ई मिसाल, केतिरियूं ई सम्झाणियूं ऐं केतिरा ई जेको आहे सो तशबीहूं इस्तार अॼोके ज़माने सां ठेकंदड़ आहिनि। उन जा मिसाल केतिरा ई असां वटि मौजूदु आहिनि। जॾहिं असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे फ़िक्री शाइरीअ खे पढ़ंदासीं तॾहिं उनखे असां ॾिसंदासीं। फ़नी लिहाज़ खां शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ हिकिड़ो त उन्हनि साॻियुनि सिन्फ़ुनि ते कमु कयो ऐं बेतुनि जी सिटुनि में जेको वाधारो अॻई हुयो उहो ओसि ताईं ॿुधायो। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो डिघे में डिघो बेत जेको असांखे मिले थो उहो 11 सिटुनि ते मुश्तमिल आहे ऐं उन बेत जूं आख़िरी 2 सिटूं हर हिकु झूंगारींदो रहंदो आहे ऐं जग मशहूरु सिटूं आहिनि उहे साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। इहे 2 सिटूं उन डिघे बेत जूं आहिनि जेको तवील आहे। उन खां पोइ वाईअ में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ तब्दीलियूं आंदियूं। वाई में हेकूणी वाई, ॾेढूणी वाई ऐं ॿीणी वाई लिखी आहे। हेकूणी वाई यानी कि यकी वाई बि उनखे चयो वेंदो आहे। इहे मुख़्तलिफ़ तिर्ज़ आहिनि ऐं तरीक़ा आहिनि जिन ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ तिब आज़माई कई ऐं उनखे नवे रूप ऐं नवे अंदाज़ में अपनायो आहे। ठीकु आहे। ऐं हाणे असां जेको हिते उनवान लिखी आयो आहे उहो लिखियो आहे उहो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे माख़ुज़नि बाबति। अञा बि अणपूरो आहे जेको मां हिते लिखियो आहे, पर उनजे बावजूदु बि जेतिरी बोर्ड ते जॻहि हुई उनखे मां मुकमल करण जी कोशिशि कई आहे त जीअं अव्हां वटि वधि खां वधीक ऐं बहितर इंफॉर्मेशन जेका मुस्तनिद किताब आहे डॉक्टर अब्दुल जब्बार जुणेजे जो सिंधी अदब जी तारीख़ 3 जुल्दनि में शामिलु आहे, उन मंझां मां हिते लिखी आहे त जीअं अव्हां उनखे वरी वधीक सुहिणे नमूने सां पढ़ी सघो उते पढ़ी सघो था। जेके हिते माख़ुज़ आहिनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो माख़ुज़नि में ज़िक्र
ऐं शाह लतीफ़ जी शाइरीअ ते जेको कमु थियो आहे, फ़न ते कमु थियो आहे, फ़िक्र ते कमु थियो आहे, उहो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां थियो आहे। अवाइली किताबनि में असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी बाबति ज़िक्र मिले थो। उनजो ॻाल्हि मिले थी त हिन दौर में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हिन किताब में ज़िक्र मिले थो या हिन किताब में ज़िक्र कयो वियो आहे। उन्हनि मां सभ खां पहिरियों जेको ज़िक्र कयो आहे उहो तोहफ़तुल कराम में मीर अली शेर ख़ान 28 कयो आहे 1787 ईस्वी में। ऐं उनखां पोइ संदसी ॿी किताब मक़ालतुल शुअरा में पिणु असांखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो ज़िक्र मिले थो, जिथां खां इहो बहस छिड़ियो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उम्मी हुयो, हू पढ़ियल कोन हो। तोणे जो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई वॾो आलिम हुयो, पढ़ियल लिखियल हुयो, जंहिंजा सबूत असांखे संदसि रिसाले मंझां मिलनि था। ऐं सभ खां वॾो सबूत इहो थो मिले त हुन पंहिंजे उस्ताद या जेको पंहिंजे दोस्त मेन टटवीअ खे ख़त लिखी मोकिलियो हुयो त मूंखे तसवुफ़ जे नुक़्तनि जी वज़ाहत घुरिजे, जेका फ़ारसीअ में लिखियल हुयो। उनखां पोइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको ज़िक्र मिले थो, मरग़ूब अहबाब जेको नज़र अली बलोच जो किताब आहे, उन में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ ऐं ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जी जेका मुलाक़ात हुई, उन मुलाक़ात जे बारे में बयानु कयल आहे जेको ज़िक्र मिले थो। उतां खां ई वरी लवारी जा लाल जेको डॉक्टर गुरबख्शानी किताब लिखियो, उन में पिणु असांखे ज़िक्र मिले थो। उनखां पोइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बारे में रिचर्ड बर्टन जो जेको पंहिंजो किताबु आहे सिंध ऐं सिंधु माथिरीअ में रहंदड़ क़ौमूं, जेको ईस्वी 1851 में लिखियो वियो, उन ई बाबति असांखे थोरो ज़िक्र मिले थो ऐं उन जी ॻाल्हि असांखे मिले पई थी। अॻिते हलूं था, जीअं जीअं असांखे हलंदो आहे त असांखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मुतालिक़ मिले थो, भिटाईअ जे मुतालिक़ ज़िक्र मिले थो। उन जी शाइरीअ जे मुतालिक़ कोन थो मिले, उन जे फ़न जे मुतालिक़ कोन थो मिले, उन जे फ़िक्र जे मुतालिक़ कोन थो मिले, जंहिंजे के असां चवंदासीं त उन में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी जेको सिर्फ़ु अवाइली ज़िक्र आहे उहो ज़िक्र मिले थो। उनखां पोइ 1856 में सर बॉर्डल फ्रेयर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी सवानिह लिखाई, जेका अञा ताईं छपिजी नाहे का डॉक्टर जवाहर जे मुताबिक़। 1870 में W साउदी जो किताब आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बाबति सां अंग्रेज़ीअ में, जंहिंखे डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे सिंधीअ में तर्जुमो कयो आहे। हू लंडन में छपियो हो ऐं हिनखे डॉक्टर गुरबख्शानीअ हिते जेको आहे सो उनखे तर्जुमो करायो। 1882 ईस्वीअ में सिंध बाबति थोरो ज़िक्र जेको किताबु आहे दयाराम गिदूमल जो, उन में पिणु असांखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो ज़िक्र मिले थो, जेको इब्तिदाई किताबनि मंझां हिकु आहे। ईस्वी 1887 में मिर्ज़ा कलीच बेग अंग्रेज़ीअ में ऐं सिंधीअ में जेको पोइ तर्जुमो ई आहे, अंग्रेज़ीअ जो ई तर्जुमो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो अहवाल, यानी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ज़िंदगी जो अहवाल अंग्रेज़ीअ में ऐं सिंधीअ में ॿई मिर्ज़ा कलीच बेग लिखिया आहिनि। उनखां पोइ असांखे जेको बल्कि अॻु आहे, छाकाणि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई त जेके किताब ॻाल्हि कई आहे मिर्ज़ा कलीच बेग, उनजो माख़ूज़ जेको हुयो उन जे लाइ वरी लताइफ़ लतीफ़ी जेको हुयो उहो हुयो, जेको फ़ारसीअ में लिखियलु हुयो मीर अब्दुल हुसैन ख़ान सांगीअ जो, जेको 1877 में लिखियो वियो हो ऐं 1967 में वरी उहो छपियो आहे। उनखां पोइ आहे विच में शाह लतीफ़ जी हयाती मज़हब ऐं शेर पिणु किताबु लिखियो वियो, जेको 1990 में लिखियलु आहे। इहे मुख़्तलिफ़ किताब आहिनि जिन किताबनि में असांखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी ज़िंदगीअ जे मुतालिक़ हवाला मिलनि था। अॻिते जीअं वक़्तु गुज़रंदो वियो, तहक़ीक़ जा नवां दर खुलंदा विया, असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे सम्झणु शुरू कयोसीं ऐं उनखां पोइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी हिकु नओं दौरु शुरू थियो ऐं उहो हुयो उन ते तनक़ीद जो। उन ते जेको आहे सो अञा वधीक उन जेका शाइरी कई आहे, उन शाइरीअ में जेके किरदार आंदा आहिनि, जेके किस्सा दास्तान आंदा आहिनि, उन्हनि ते। ऐं उनखां पोइ सभ खां पहिरियों असांखे लालचंद अमर ॾिनेमल जो किताबु मिले थो शाहाणो शाह, जेको 1914 में हुन लिखियो आहे। उन में असांखे शाह जी मयार ऐं शाह जी क़द्र क़ीमत मालूम थिए थी। उनखां पोइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे मुतालिक़ भेरूमल मेहरचंद आडवाणीअ जो किताबु लिखियलु हुयो लतीफ़ी सैर, जंहिंमें हुन शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जेतिरा बि सैर सफ़र कया आहिनि, उन्हनि सैर सफ़रनि जो शाह लतीफ़ जे शाइरीअ मां शेर खणी उन जे मुतालिक़ ॻाल्हि कयल आहे या ज़िक्र कयल आहे त शाह लतीफ़ किथे किथे
वियो आहे ऐं जिथे वियो आहे त उतां जे बाबति हुन हिकिड़ो मख़सूस शेर खणी मख़सूस बेत खणी उन बेत जो हवालो ॾेई ॿुधायो आहे त हिन हंध ते शाह लतीफ़ तकिया रखिया या हिन हंध ते पेर पंहिंजा पुॼाया हुया। उन खां पोइ असांखे ईस्वी 1999 में हिकिड़ो अहम किताबु मिले थो लतीफ़ साईं जा लाड़ तां भेरा, जेको मोहम्मद सुमार शेख जो लिखियलु आहे। माना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको लाड़ जो सफ़र कयो आहे उन में किथे किथे वियो आहे उहो असांखे मोहम्मद सुमार शेख ॿुधायो आहे। इन जे तर्ज़ ते ई अॻिते हली वरी मामूर यूसुफ़ाणीअ किताबु लिखियो लतीफ़ जा थर तां भेरा। मामूर यूसुफ़ाणी किताबु लिखियो 2001 ईस्वी में जेको किताबु छपियो आहे उन में असांखे वरी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो थर में सफ़र कयो आहे उन सफ़र जा ज़िक्र मिले थो। उन्हनि में ॻोठनि जो, वाहणनि जो, वस्तियुनि जो ऐं ॿूटनि जो जेके जेके शइ अहम आहिनि उन सभिनी खे वाज़े करे ॿुधायो अथसि। उन खां पोइ आहे नारायण दास बंबाणी जो शाह जूं सूरमियूं, छाकाणि त हाणे दर अॻिते थी चुको हुयो। शाह जी सूरमियुनि जो किरदारु कहिड़ो आहे, उन्हनि में सुहिणी, ससुई, मारवी, सोरठ, नूरी, लीला, इन्हनि सभिनी जो जेको आहे सो मुख़्तलिफ़ ऐं मुख़्तसिर ज़िक्र कयलु आहे त उन्हनि जो सूरमियुनि जो किरदारु छा आहे, उहो नारायण दास बंबाणी जो लिखियलु आहे। उन खां पोइ असांजी हिकु जदीद तहक़ीक़ ऐं जदीद तनक़ीद जो दौरु शुरू थियो ऐं जदीद तनक़ीद में असांखे जेको अहम नालो मिले थो उहो आहे डॉक्टर होतचंद मोलचंद गुरबख्शाणी। डॉक्टर गुरबख्शाणीअ शाह लतीफ़ ते जेको 3 जुल्दनि में रिसालो शाया करायो उन में हिकु तवील मुक़दमो लिखियो जंहिंखे मुक़दमे लतीफ़ीअ सां सुञातो वञे थो। हुन में उन शाह लतीफ़ जी ज़िंदगीअ जो अहवाल बि ॾिनो, मज़हब बि ॾिनो, शाइरी बि ॾिनी, शाह जो शेर बि ॾिनो आहे ऐं उन में तसव्वुफ़ जा नुक़्ता बि बयानु कया आहिनि ऐं शाह लतीफ़ जो ॿियो जेतिरो बि कमुकार आहे उन सभिनी खे हुन बयानु कयो आहे। उहो किताबु आहे शाह मुक़दमे लतीफ़ी ऐं शाह लतीफ़ जो जेको 3 जुल्दनि में हुन रसालो तयारु कयो सो 1923, 1924 ऐं 1931 में असांखे मिले थो। इहो हाणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी जेको सो शाइरीअ ते कमु थियणु शुरू थियो हुयो, जंहिंजे करे उन में जेको फ़िक्र आहे उन फ़िक्र खे उजागर कयो वियो त कहिड़े नमूने सां शाह लतीफ़ पंहिंजी शाइरीअ में सॼे समाज जो आईनेदार थियो आहे। उन में जेके बि समाजी क़द्र आहिनि उन्हनि समाजी क़द्रुनि खे बयानु कयो आहे। अॻिते हली असां हर हिकु सुर जी अलॻि अलॻि जाइज़ो वठंदासीं ऐं शाइरी जा मख़सूस बेत खणी उन्हनि बेतनि जो असां फ़िक्री जाइज़ो पिणु कंदासीं। हींअर असां जेके माख़ूज़ आहिनि त उन्हनि माख़ूज़नि जी ॻाल्हि पिया कयूं जंहिंजे करे असां फ़िक्र में घणो कोन पिया अचूं। ठीकु आहे। उन खां पोइ असांखे हिकिड़ो ग़ुलाम मोहम्मद ख़ानज़ई जो किताबु फ़ारसीअ में लिखियलु मिले थो जिन ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जिन किसनि दास्ताननि ते शाइरी कई आहे उन जो हुन मतन जेको आहे उहो वरी फ़ारसीअ में लिखियो हुयो जंहिंजो नालो हो मिनहाजुल आशिकीन। मिनहाजुल आशिकीन खे अॻिते हली करे वरी डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे सिंधीअ में तर्जुमो कयो ऐं ईस्वी 1934 में जेके बि हुन बारीक बीनी सां नुक़्ता बयानु कया हुया उन्हनि खे हिन वरी तर्जुमो करे असांजे साम्हूं आंदो आहे। ईअं ई शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे माख़ूज़नि यानी कि उन शाइरीअ जे मुतालिक़ जेको माख़ूज़ असांखे मिलनि था उन्हनि में इहे अहम पिणु आहिनि। उन खां पोइ हिकु अहवाल ज़िंदगी ऐं फ़िक्र ऐं शाइरी सां हिकु सिलसिलो जुड़ियो। उन सिलसिले में लुत्फ़ुल लतीफ़ मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जो 1950 में, शाह जे रिसाले जो मुतालियो ईस्वी 1962 में, मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जो 1952 में, पैगाम लतीफ़ साईं GM सैयद जो। साईं GM सैयद वारे किताब जी अहिड़ी अहमियत इन करे आहे जो हुन में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे हिकु मुनफ़रिद क़ौमियत पसंदि ऐं सियासी तर्ज़ जे नमूने ते शाह जे फ़िक्र खे निर्वार कयो आहे। इन खां पोइ 1958 में शाह जा अंबू के साधाणी जो किताबु असांखे मिले थो। शाह लतीफ़ जी शाइरी जेको डॉक्टर तनवीर अब्बासी जो असां किताबु आहे उहो अहम आहे। उहो अहम इन करे आहे जो हुन शाह लतीफ़ जे मुख़्तलिफ़ ज़ावियनि खां ऐं मुख़्तलिफ़ नमूननि खां ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां शाह लतीफ़ जी शाइरीअ जी परख लधी आहे। उन परख में हुन केतिरनि ई पहलुअनि खे साम्हूं आंदो आहे, यानी कि शाह लतीफ़ जो फ़ारसीअ सां ताल्लुक़ु, अरबीअ सां ताल्लुक़ु, या शाह लतीफ़ जे शाइरी में जेके तज़मीनूं आहिनि उन्हनि जो ज़िक्र आहे, क़ुरान जूं आयतूं, हदीसूं, फ़ारसीअ जा मुकालमा, फ़ारसी में रूमीअ जो ज़िक्र, हाफ़िज़ जा जेके बेत शाह लतीफ़ जी शाइरीअ में असांखे ज़िक्र मिले थो उनजो हुन मुकमल ज़िक्र कयो आहे। ऐं उन खां अलावा वरी मुख़्तलिफ़ सुरनि ते पिणु
पिणु लिखियो अथई जंहिंमां असां शाह लतीफ़ जी शाइरीअ जी परख ॼाणे सघूं था। शाह लतीफ़ जी शाइरी में रंगनि जो अभ्यास, इहो पिणु शाह लतीफ़ जी शाइरी जेको 3 जुल्दनि ते मुश्तमिल किताबु आहे, जेको अॻिते हली हिकु जुल्द में ॻड़ाए करे छपियो वियो आहे, उहो असां वटि मौजूदु आहे। 1976, 1985, 1995 में इहे 3 जुल्द अलॻि अलॻि आया हुआ, पोइ वरी ॻड़ाए करे हिकिड़ो अची वियो। इन तहक़ीक़ खां पोइ तमामु घणा दरवाज़ा खुलिया ऐं 10 जुल्दनि ते हिकु मुकमल रिसालो शाह लतीफ़ भिटाईअ छपाए पधिरो कयो। उन में शाह लतीफ़ भिटाई खां जेके अॻु जा शाइर हुया या जिन जो ॿियनि धारनि जो कलाम जो शाइर हुयो, उहो पिणु इन में शामिलु थी चुको हुयो। उनखे पहिरियों धार छंड छाण करे अलॻि कयो वियो आहे, वरी उनखे शामिलु बि कयो वियो आहे जेको 10 जुल्दनि में शामिलु आहे। 1972 में डॉक्टर बलोच हिकिड़ो किताबु लिखियो हो, शाह लतीफ़ शाह जे रिसाले जा सर चश्मा, ऐं 1974 में शाह जे रिसाले जी तरतीब। इहे सभई रिसाला माख़ुज़ शाह लतीफ़ जी बाबति आहिनि। ऐं इन खां अलावा जेको असां हिते भुलिजी विया आहियूं, 1866 में डॉक्टर अर्नेस्ट स्टम्प जेको शाह लतीफ़ भिटाईअ जो रिसालो पहिरियों दफ़ो छपरायो हुयो, उहो जर्मनी जे शहर लिप्से में छपरायो हुयो, जेको बुनियादु बणियो। ऐं उन खां पोइ असां शाह लतीफ़ भिटाई ते हीअ जेका मुसलसल तहक़ीक़ असांखे नज़र अचे थी, उहा तहक़ीक़ असां कई आहे। इंशा अल्लाह ईंदड़ लेक्चर में असां शाह लतीफ़ जी शाइरीअ ऐं उन खां अॻिते हली शाह लतीफ़ जी ज़िंदगीअ जे मुतालिक़ में जो ज़रूरत पई त ॻाल्हाईंदासीं, न त असां शाह लतीफ़ जी शाइरी ऐं शाह लतीफ़ जे सुरनि जे मुतालिक़ हिकु लेक्चर ज़रूरु रखियो वेंदो, जेको अव्हांखे लाइ सिंधी सब्जेक्ट स्पेशलिस्ट जी डेमो में ख़ासि तौर ते कमु अची सघनि था। असां हर हिकु सुर खे अलॻि अलॻि करण जेतिरो त कोन्हे वक़्तु, पर जामियो करे असां ॿुधाईंदासीं त हिन सुर में छाजो ज़िक्र आहे ऐं केतिरो ज़िक्र आहे, ऐं असां हिनखे कहिड़े नमूने सां बयानु करे सघूं था। इन जे लाइ मुंहिंजी ईंदड़ वीडियो जो ज़रूरु इंतज़ारु कजो ऐं कमेंट में इहो ॿुधाइजो त जेको उनवान अव्हांखे घुरिजे या जंहिं ते अव्हां लिखणु ॿुधणु चाहियो था त ॿुधायो, त मां उन ते पूर्ण लेक्चर ठाहियां। अल्लाह हाफ़िज़।